उडेरूलाल प्रिया कुमार जी बाजियाबी लाइ जीअं सिंध मोहाज़ जे अॻुवाणनि जो ख़ैबर नेशनल हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि गाॾियुनि जूं कतारूं लॻियल। मासूम प्रिया कुमार जी बाजियाबी ऐं सिंध में सरदारी निज़ाम जो ख़ात्मो, सिंध मां धाड़ियल कल्चर जे ख़ात्मे लाइ एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। नियाणी जी बाजियाबी लाइ सख़्त नारेबाज़ी। जीअं सिंध मोहाज़ जे अॻुवाणनि परवेज़ चांडियो, डॉक्टर ज़ाहिद कीरियो ऐं मंठा चोलियाणी जी अॻुवाणी में एहतजाज जी मुज़ाहिरो करे धरणो हणी वेही रहिया। इन मौक़े ते सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त उन खां 3 साल अॻु मुहर्रम शरीफ़ जे ॾहाके में सबील प्यारींदे मासूम नियाणी प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो हो, पर अफ़सोस जो एतिरो ॾिघो अरसो गुज़रण बावजूदि हितां जे रियासत नियाणी खे बाजियाब कराए नाहे सघी। हुननि कानून लागू कंदड़ इदारनि खे चिताव ॾींदे चयो त मासूम नियाणी प्रिया कुमारी खे अगवाकारनि जे चंबे मां आज़ादु कराए वञे, न त ॿी सूरत में जीअं सिंध मोहाज़ सॼी सिंध में सख़्त एहतजाज जी तहरीक हलाईंदी ऐं इहा तहरीक नियाणी जी बाजियाबी ताईं जारी रहंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।